ब्रेकिंग न्यूज़ शामिल कयूं। सिंध हुकूमत जून 2027 में कंदकोट घोटकी पुल जो इफ्तिताह करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो 49 इजलास थियो। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कंदकोट घोटकी पुल जो कम ॿीहर शुरू थी चुको आहे। पुल जी ड्रेग 3 मां वधाए 12.2 किलोमीटर कई वई आहे। कंदकोट घोटकी पुल जी लागत में इज़ाफ़ो ऐं टाइम में तब्दीली कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं, सिंध हुकूमत जून 2027 में कंदकोट घोटकी पुल जो इफ्तिताह करण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप पॉलिसी बोर्ड जो 49 इजलास थियो। इजलास दौरान ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त कंदकोट घोटकी पुल जो कम ॿीहर शुरू थी चुको आहे। पुल जी ड्रेग 3 मां वधाए 12.2 किलोमीटर कई वई आहे। कंदकोट घोटकी पुल जी लागत में इज़ाफ़ो ऐं टाइम में तब्दीली कई वई आहे।